छा थियो छोरी? दीदी साईं मने क्या लाए छा थियो? दरवाज़ो खड़काए दीदी भिखारियूं अंदरां को जवाब ही कोन थो अचे। दरवाज़ो छो पे खड़कायो? दरवाज़ो अंदरां बंदि आहे छा? हाँ दीदी, अल्लाह साईं ख़ैर करे दीदी, तव्हां पाण हली ॾिसो, अल्लाह करे इहो न हुजेसि। अहिड़नि माण्हुनि खे एतिरो जल्दी कुझु कोन थींदो आहे। बसि राति जो कुझु घणो ई पिया आहियां त इन करे। साईं, ओ साईं, सॉरी, साईं दरवाज़ो खोल, साईं दरवाज़ो खोल। साईं खुदा जो हस्ते दरवाज़ो खोल। क्या है? चलिए नहीं करी। साईं खुदा जो हस्ते दरवाज़ो खोल। क्या है? पटना हिन उमिरि में बि अहिड़ियुनि हरकतुनि खां कोन थो। फोन खे ॾिसी ईअं लॻे थो त ॼण तो सॼी राति कंहिं सां ॻाल्हायो। तुझे साथी मामलात में मुदाखलत न कंदी कर। ऐं राति मां मैं साम्हूं तूं छा पई बकवास करी? उहे ई चयां जेको सचो। भला हिकु दफ़ो तलाक ॾेई केरु वापसि वठंदो आहे? वधीक वाद न त टे पथर तुंहिंजी तरी ते रखी छॾींदी, सम्झी? असलम खान, बेहतर थिया त तव्हांजो वॾो भाउ मुराद खान अचे हा। नवाज़ साहब, अधो वॾो अचे पियो, को कमु हुयुसि असांखे चई तव्हां हलो त मां अचां पियो। हद करे छॾी आहे तव्हां। यामीन ख़ान मुंहिंजी धीउ खे तलाक ॾेई छॾे। इन खां वधीक बेइज़ती बि कहिड़ी थींदी? सॼे ख़ानदान में असांजे नक कपजी ऐं तव्हां सुलह जूं ॻाल्हियूं पिया कयो। असां बि इन ई ख़ानदान सां तालुक़ु रखूं था। तव्हां असांजा वॾा आहियो। तव्हांखे इन शइ जो अहसासु किथे हो? छो न अहसासु आहे नवाब साहब? यामीन तव्हांजो सौट आहे, इन करे पटको ॿधी उन जी तरफ़दारी करण आया आहियो। राव साहब, असलम ख़ान ना, मुराद ख़ान ना, असां सभु पाण में मिट माइट आहियूं। मुराद ख़ान जो मामो जेको तव्हांजो भेणियो बि आहे, उहो तव्हां खां को ग़ैर त कोन्हे। असां सभु हिकु ई खून आहियूं। ख़ानदान त हिकु ई आहे। कुझु त सोचियो। असां सोचूं? छो असां सोचूं? हुन तलाक ॾियण वक़्तु इहो न सोचो? तव्हां मसइले जो हल कढी ॾियो। तव्हां छोकिरीअ जा बीह आहियो। ॻाल्हि ख़ानदान जी न, शरीयत जी आहे। 3 दफ़ा हू तलाक 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 चई चुकिया आहिनि। ॻाल्हि ख़तमु। असांखे अल्लाह खे जवाबु ॾियो, कब्र में वञूं।
दगा क्यों मामा? ये कड़े किस्म फ़ैसिलो आहे? ये कड़े किस्म मशवरो ॾेई रहिया तव्हां मूंखे? त पोइ छा करियां हा भला? हिलालो कराइण ई हिन मसइले जो हल आहे। हिलालो? हिलालो जो मतिलब सम्झो था तव्हां? पोइ एॾी बेकार सलाह ॾेई रहियो तव्हां मूंखे, एॾी वॾी ॻाल्हि। मां हिलाले खे कॾहिं बि क़बूल कोन कंदुसि, चाहे खणी कुझु बि थी पए मामा। त पोइ ठीकु आहे, तूं ॼाण ऐं दिलनवाज़ ख़ान, ईअं त हू पंहिंजी धीअ तुंहिंजे हवाले कॾहिं बि कोन कंदो। तोखे चङी तरह ख़बर आहे त दिलनवाज़ ख़ान मज़हबी माण्हू, हुन त पंहिंजी धीअ खे पढ़ण लाइ यूनिवर्सिटी बि कोन मोकिलियो। हिन मां तूं हुन जी सोच जो अंदाज़ो। हू पंहिंजे अक़ीदे खां ज़रे बराबर बि कोन हटंदो। पर मामा ॾिसिया, इहो त तय आहे त तोखे सूफ़िया खां वधीक उन जी जाइदाद सां इश्क़ आहे। ये बि नाने मामा, इहा ई आहे। रामन अभी जेकॾहिं तोखे हे फ़ैसिलो मंज़ूर न आहे त पोइ सफ़िया खां बि वयां। सफ़िया जी जाइदाद पूरा 300 एकड़ ज़मीन आहे सूफ़िया जे नाले जी। ख़बर थी करोड़नि जी थिए थी। रईस पाण छा थो चए? रईस हा बि चई सघे थो ऐं न, पर उन वक़्तु न कुझु बि मज़हबी माण्हू आहे, पोइ ज़रूरु पंहिंजे मुर्शिद सां सलाह मशवरो कंदो। तोखे चङी तरह ख़बर आहे त दिलनवाज़ ख़ान मज़हबी माण्हू, हू पंहिंजे अक़ीदे खां ज़रे बराबर बि कोन हटंदो। त पोइ छा करियां हा भला? हिलालो कराइण ई हिन मसइले जो हल आहे। मां हिलाले खे कॾहिं बि क़बूल कोन कंदुसि, चाहे खणी कुझु बि थी पए मामा। त पोइ सूफ़िया खां बि वहीं ऐं सूफ़िया जी जाइदाद पूरा 300 एकड़ ज़मीन आहे सूफ़िया जे नाले जी। ख़बर थी करोड़नि जी थिए थी। पूरा 300 एकड़ ज़मीन करोड़नि जी थिए थी। रईस हा बि चई सघे थो ऐं न, मज़हबी माण्हू आहे, ज़रूरु पंहिंजे मुर्शिद सां सलाह मशवरो कंदो। यामीन ख़ान मुंहिंजी धीउ खे तलाक ॾेई छॾे। इन खां वधीक बेइज़ती बि कहिड़ी थींदी? सॼे ख़ानदान में असांजो नक कपजी वियो आहे ऐं तव्हां सुलह जूं ॻाल्हियूं पिया कयो। असां बि इन्ही ख़ानदान सां तालुक़ु रखूं था। ॻाल्हि ख़ानदान जी न, शरीयत जी आहे। मूं सोचियो त तव्हां सुता पिया हूंदा, पर हिते त सरकार जी निंड ई फिटल आहे। कबेड़ी औरत मूं ते टोको थी करी? टोक न, हक़ीक़त चाहे। मथे भॻवान पक कर, जेको मां त लाइ त पकंदी थी वञे। मुंहिंजी त निंड फिटी वई आहे ऐं तूं मतिलबु निकिरी वञ तूं वेठो।
मां छो छॾे वञा पंहिंजो घर हितां? ही तुंहिंजो घर न मुंहिंजो घर आहे। नथी खपे मूंखे तो जहिड़ी ज़ाल। हाँ पहिरीं सोफिया खे कढी ऐं हाणे वरी मुंहिंजे पोयां अची पियो आई। हा नथी खपे मूंखे तो जहिड़ी ज़ाल। निकिरी वञ मुंहिंजे घर मां। अकेलो थी वेंदे जामीन ख़ान, अकेलो थी वेंदे ऐं पोइ ॾाढो पछताईंदे। सॼी हयाती तो असांखे पंहिंजो दुश्मन सम्झो आहे। पर जामीन ख़ान तूं पंहिंजो दुश्मन पाण आहियो। मुंहिंजी ॻाल्हि मञी त पंहिंजी हिन ज़िद तां लही वञ ऐं सूफिया खे पंहिंजी दिलि मां ॿाहिरि कढी छॾ। छो कढां मां सूफिया जो पंहिंजे दिलि मां ख़्यालु? इहो तव्हांजे लाइ बहितर छो त सूफिया जे अॻियां हाणे तव्हांजी उहा इज़त न हूंदी। तलाक थी वञण खां पोइ रईस दिल नवाज़ चरियो न आहे जो पंहिंजी धीअ खे ॿीहर। इन ॻाल्हि जो तूं फिक्र न कर, पाण ई मां सभिनी मसइलनि खे हल करे वठंदुसि। फ़िलहाल तूं निकिर था, निकिर, हल चवे थो हल। निकिर मुंहिंजे घर वञे। मां सोफिया खे इन ॻाल्हि ते कीअं राज़ी कयां? तूं पहिरियां दी नाज़ो सां ॻाल्हाए। ॿई मुंहिंजी कोन मञंदियूं। छो न मञी? अड़े तूं थोरी कोशिश त कर। थोड़ कोशिश कयां? इहा का ॻाल्हि आहे जो जंहिंजे लाइ मां कोशिश कयां? ही बि हिकु नेक कमु आहे खुर्शीद। नेक कमु आहे? औरत जे लाइ इन खां वॾी ॿी का ज़िलत हूंदी? हुजे हा त मज़हब हिलाले जी इजाज़त छो ॾे। हा सभु मुसीबतूं ऐं ज़िलतूं औरत जी नसीब में हूंदियूं आहिनि। न आउं भाॼई सां ऐं सोफिया सां इन बारे में कोन ॻाल्हाईंदसि। जॾहिं मां रईस दिलनवाज़ ख़ान सां ॻाल्हाए सघां त तूं उनजी ज़ाल ऐं उनजी धीअ सां छो नथी ॻाल्हाई सघीं? लॻे थो त रईस यामीन जो सूर खे खाई वियो आहे। यामीन ख़ान जेकॾहिं तुंहिंजो भाणेजो आहे त सोफिया बि मुंहिंजी भाइटी आहे, भाइटी का गैर न आहे। मुंहिंजे हुन भाणेजे तुंहिंजी ॻाल्हि त मने वरिती न, ऐं तूं आहे हुनजे लाइ एतिरो बि नथी करे सघी। तुंहिंजे भाणेजे मुंहिंजी ॻाल्हि? कहिड़ी ॻाल्हि मुंहिंजी मञी वरिती अथसि? तूं पंहिंजे पुट अमजद जी शादी यामीन ख़ान जे धीअ शैला सां पई कराइण चाही न? हा त पोइ? हू राज़ी थी वियो आहे। ॿ दफ़ा त हुनजी ज़ाल इनकार करे छॾियो आहे। पर हाणे यामीन ख़ान पाण हा कई आहे ऐं हू शहर वारो बंगलो पंहिंजी धीअ खे ॾाज में ॾियण जो वादो कयो अथसि। हिन शर्त ते त सूफिया पहिरियों जी थी वञे। सूफिया तुंहिंजी भाइटी आहे। मूंखे पक आहे तुंहिंजी ॻाल्हि सां इनकार न कंदी। पर अदा दिलनवाज़ इहा ॻाल्हि कीअं मञंदो? इन लाइ त चवां थो पहिरियों तूं सूफिया सां ॻाल्हाए। ज़ाल मुड़ुस राज़ी त छा कंदो कासी? मुंहिंजी दोस्त की नई ड्रेस किथे आहे? छोरीअ खे इस्त्री हला ॾिना अथमि, नंढे कमरे में इस्त्री बि करे वठी वञी पाईंसि। मां छोरी हिन कपिड़ा इस्त्री पई थी करे, मूंखे दावत में वञिणो आहे, देरि पई थी थिए। जेकॾहिं पंहिंजे हिन पुट जी शादी कराइण चाही थी त मां यामीन पियो ॻाल्हायां। मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे।
पर मूंखे तोसां नाहे करे वियो। है अल्लाह, तू सब जानी थो, तोखे सब ख़बर। तू मुझी रहनुमाई फरमा, मुझा मौला करीम मुझे सही फैसलो करने की तौफीक अता फरमा। मुझी थी जी जिंदगी जो सवाल है मुझा मौला। तू सही रहनुमाई कर असाई। सॉरी, रॉन्ग नंबर। अम्मा ॾिस न, अटेंड कर। कंहिंजो फोन आहे? जी बाबा। प्लीज फोन बंद न कर। मां तव्हांखे चयो न त रॉन्ग नंबर आहे। कंहिंजो फोन हो? बाबा साईं, रॉन्ग नंबर आहे, तव्हांखे ॿुधायो न। रॉन्ग नंबर? फान रॉन्ग नंबर तक कॉल कीजिए। वाला दड़न जी। मुझे वॾो ज़ुल्म थियो पप्पी। बस कर दिए, बस कर। जेको थियो सो थियो, मां ॼाणा थी दिए। अगर मुझे किस्मत ही छो ख़राब आहे। इहो त अल्लाह थो ॼाणे। ऐं हाणे मूंखे फोन थो तव्हां उन सां ॻाल्हायां। हाणे छा बचियो आहे? छा ॻाल्हायां पप्पी? यामीन खान तो करे। ॿियो बाक़ी कंहिंजी ग़लती थिए त पोइ ॻाल्हाए वठी सा। आख़िर चवे छा तो? मां छो ॻाल्हायांसि पप्पी? छो ॻाल्हायांसि मां? शायद को हल निकिरी पवे। कीअं हल निकिरंदो? कीअं हल निकिरंदो? बाबा फतवा जो कागज़ ई फाड़े छॾियो आहे। उन फतवा खे मञण जे लाइ तयारी न आहे। मां हिकु राति जे लाइ कंहिं ॿिए जी ज़ाल थियां। सोचींदे बि मुंहिंजो रोह थो टके। ए मुंहिंजो परवरदिगार, तो असांखे कहिड़े इम्तिहान में विधो आहे? किसां बि न, नहीं मूंखे किसां इलालो करिणो आहे। मूंखे छॾे ॾियो, मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। हा मां, असां तो ते कोई बि ज़ोर नथा विझो। जेका तुंहिंजी मर्ज़ी। तूं कुझु ॾींहंनि जे लाइ मूं वटि हली रहो। न पप्पी, न, मां सही आहियां। धीअ ज़िद न कर। जॻहि मटबी त दिलि जो भार बि हल्को थी पवंदे। अते हाणे मां हलां थी। अॼु ख़ुशी मानी खाईंदा वञो। न दी, धीअ जो दुख ॾिसी बुख ई नथी लॻे। सुफ़िया पुट, अलाह चङी कंदो, सभु ठीकु थी वेंदो। तूं कुझु ॾींहंनि जे लाइ पंहिंजी पुफीअ जे घर अच। हाणे अदी मां हलां। ख़ुर्शीद मानी खाई वञी आहे त सुठो थिया।
ना दी इन खां अॻु जो उहिदा वॾो अची वञे ऐं पोइ चवे त मां तोखे लाइ कहिड़ी पटियूं पई पढ़ायां। सोफिया खे घर मोकिलिजां या थी सघे थो त तूं पाण सां गॾु वठी अचिजांइसि। ॾिस दी, असीं सोफिया जा दुश्मन न आहियूं। हू मुंहिंजे भाउ जी धीउ आहे। हंज में खेॾायो तमास, सम्झ त मुंहिंजी पंहिंजी धीउ आहे। हिन जी जेकॾहिं ॿिए हंधि शादी था कराए छॾियूं त पोइ हू त हिन ॻाल्हि खे पंहिंजी बदनामी थो सम्झे। तूं त सुञाणी थी न पंहिंजे भाउ खे। पोइ त बदनामी खां बचण लाइ इहो ई हिकिड़ो रस्तो आहे। इहो ज़हर जो ढुक भरणो पवंदई तोखे ऐं सोफिया खे। अदी नाज़ो, हींअर त कंहिंखे बि ख़बर न आहे, पर जीअं ॾींहं गुज़रंदा वेंदा त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। पोइ त इहो बि मौक़ियो हथ मां निकिरी वेंदो। न्याणी सॼी उमिरि घर में वेही रहंदी, मजबूरी ई सही, इहो ज़हर जो ढुक। मुर्शिद साईं, कुझु मुंहिंजी ॻाल्हि जो बि त जवाबु ॾियो। असांजी मुश्किल आसानु कयो। मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे। तव्हां ॾाढो ग़लति कयो आहे। मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई यामीन ख़ान। ख़ुदा रसूल जे अॻियां जेको नापसंदीदा अमल आहे उहो तलाक जो आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खे हक़ार जी नज़र सां ॾिसंदा हुया। ग़लती थी वई साईं। हीअ ग़लती न आहे, हीअ ज़ुल्म आहे, ज़ुल्म औरत सां बि ऐं पंहिंजो पाण सां बि। बराबरि साईं, सही फरमायो अथव। पंहिंजो पाण खे वॾी सज़ा ॾिनी। तो कहिड़ी सज़ा ॾिनी आहे पंहिंजो पाण खे? ॾाढो पछतायो आहे। नवाब दिल नवाज़ ख़ान ॾाढो नेक इंसाफ़ माण्हू आहे। तो इंसान ॾाढी नाइंसाफ़ी कई आहे। सही मां हर कफ़ारो ॾियण लाइ तयारु आहियां। मां हर क़ीमत ते पंहिंजी ज़ाल खे वापसि वठणु थो चाहियां। हाणे हूअ तुंहिंजी ज़ाल नाहे रही। हिन लाइ त सही मां तव्हां वटि आयो आहियां। मुंहिंजी मुश्किल हल कई। दिलनवाज़ ख़ान तव्हांखे जवाबु न ॾींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।